गभो पानी ढुक में अला गभो पानी ढुक में बोरे जे खाई पंहिंजे उचे घाट के मूर न झुकाई पंहिंजे उचे घाट के मूर न झुकाई त तुझी साईं दात दौड़ी थी पवे। अस्सलाम वालेकुम दोस्तों साजलाल चांडे जे हिकिड़े नए वीडियो सां गॾु वरी हाज़िर थिया आहियूं तव्हांजो पंहिंजो कामरान जानी सिंधी। दोस्तों जॾहिं बि क़ौमनि ते ॾुखिया वक़्त ईंदा आहिनि ऐं धरती ते ॾुखियो वक़्तु ईंदो आहे त उतां जा कलाकार, उतां जा अदीब, दानिश्वर, शाइर ऐं हर तबिको जेको उते रहे थो, जेका क़ौम उते वसे थी, त उहा उन जे लाइ हिकिड़ी तहरीक हलाईंदी आहे ऐं पोइ उहे गॾिजी करे उन ॾुखे वक़्त खे मुंहुं ॾींदा आहिनि ऐं मुड़ुसु माण्हू थी मुंहुं ॾींदा आहिनि ऐं पोइ उन ॾुखे वक़्त खे गुज़ारे करे हिकु सुखे वक़्त में ईंदा आहिनि। दोस्तों इहो क़ौमनि में जज़्बो हूंदो आहे, हर जेका सुजाग क़ौम हूंदी आहे उन में इहो जज़्बो हूंदो आहे त उनखे अहिड़ा दानिश्वर, अहिड़ा शाइर, अहिड़ा अदीब, अहिड़ा लेखक, अहिड़ा आर्टिस्ट, अहिड़ा फ़नकार, अहिड़ा कलाकार मिलंदा आहिनि जेके पंहिंजे फ़न सां, पंहिंजे कला सां, पंहिंजे लिखक सां, पंहिंजी शाइरी सां, पंहिंजे अदब सां उन्हनि में सुजागी पैदा कंदा आहिनि, जागृता पैदा कंदा आहिनि। पोइ हू हिकु ज़बरदस्त क़ौम थी करे, अज़ीम क़ौम थी करे दुनिया में निर्वार थींदी आहे। दोस्तों उस्ताद जलाल चांडियो उन्हनि कलाकारनि मां हो, उन्हनि रागिन मां, उन्हनि फ़नकारनि मां हो जिन शुरू वक़्त खां वठी पंहिंजे सक़ाफ़त खे हथी ॾिनी ऐं पंहिंजी तहज़ीब, पंहिंजे कल्चर, पंहिंजे तमदुन खे सभ खां अवलियत ॾिनी ऐं पाण पंहिंजे कल्चर ऐं तहज़ीब ऐं सक़ाफ़त में मलबूस थी करे दुनिया खे ॾेखारियो त मुंहिंजी सक़ाफ़त इहा आहे, मुंहिंजो कल्चर इहो आहे, सिंधी टोपी मुंहिंजो शान आहे, अजरक जेको आहे मुंहिंजो मान आहे, हीअ धरती मुंहिंजी इज़त आहे ऐं मां हिन जी इज़त जो रखवालो आहियां। दोस्तों उन शुरू ॾींहं खां वठी उस्ताद जलाल चांडी जेको आहे पंहिंजी सक़ाफ़त खे संभालियो ऐं सक़ाफ़त खे उजागर कयईं ऐं जिते बि वियो त माण्हुनि उस्ताद जलाल चांडी खे ॾिसी करे इहो अंदाज़ो कयो त भाई सिंध जो फ़नकार आहे, सिंध जो रागी आहे, सिंध जो कलाकार आहे। ऐं दोस्तों उस्ताद जलाल चांडियो उहो कलाकार हो, उहो फ़नकार हो जंहिंखे सिंधी माण्हू कॾहिं बि न विसारे सघंदा ऐं हमेशह यादि रखंदा। दोस्तों उस्ताद जलाल चांडियो उहो फ़नकार हो जेके गैर सिंधी फ़नकार जेके सिंध में हिते पंहिंजो माना कदम जमाए चुका, पंहिंजा डेरा लॻाए चुका, पोइ उस्ताद जलाल चांडियो आयो त पोइ उस्ताद जलाल चांडियो उन्हनि खे पहिरें उगाड़े पंहिंजा साज़ खणाए हितां खां डोड़ाए भॼायो। अहिड़ो फ़नकार हो दोस्तों। उस्ताद जलाल चांडी पंहिंजे कल्चर खे हथी ॾिनी, पंहिंजे सक़ाफ़त खे हथी ॾिनी ऐं पंहिंजे हर फ़न में, पंहिंजे हर गायकी में, पंहिंजे हर ॾोहीड़े में सिंध खे ॻायो, सिंधी माण्हुनि खे ॻायो, सिंधी सक़ाफ़त खे ॻायो, सिंधी कल्चर खे ॻायो ऐं माण्हुनि में शऊर पैदा कयईं। उस्ताद जलाल चांडी पंहिंजे कल्चर खे हथी ॾिनी, पंहिंजे सक़ाफ़त खे हथी ॾिनी। दोस्तों हेठिएं तबिके खां शऊर पैदा कयईं, हारी खां, धराड़ खां, ट्रैक्टर ड्राइवर खां, बस कैलेंडर खां, होटल वारे खां, दोस्तों इन्हनि खां शऊर पैदा कयईं। पोइ सिंध में हिकिड़ी जागरता पैदा थी ऐं उस्ताद जलाल चांडियो शुरू में बेनज़ीर भुट्टो जो बि कलाम ॻायो, ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो बि कलाम ॻायो। पोइ हिनखे क़ौमी शाइर बि मिलिया दोस्तों। शुरू में मेहर फ़कीर जा कलाम ॻायईं जेके पीपुल्स पार्टी जी शान में हुआ। पोइ उस्ताद जलाल चांडी खे वरी अहिड़ा शाइर मिलिया, अहिड़ा माना अदीब मिलिया, उस्ताद बुखारी जी सूरत में, राशिद मोराई जी सूरत में, जिन उस्ताद जलाल चांडी खे निर्वार कयो अञा वधीक ऐं उस्ताद जलाल चांडी खे हिमथायो त हू क़ौमी शाइरी ॻाए ऐं क़ौमी कलाम ॻाए। पोइ उस्ताद जलाल चांडी क़ौमी कलाम ॻाया ऐं जीअं ई उस्ताद जलाल चांडी क़ौमी कलाम ॻाया त उस्ताद जलाल चांडियो बेहतर झरझंग में मक़बूल थी वियो, शागिर्दनि में मक़बूल थी वियो
हर सिंध जे इलाइक़े में मक़बूल थी वियो, उत्तर लाड़ में मक़बूल थी वियो, जर जंग में मक़बूल थी वियो दोस्तो। जॾहिं क़ौमी कलाम ॻाई उस्ताद जलाल चंडे ऐं अहिड़ा कलाम ॻाई जो अॼु बि तव्हां ॿुधंदो त तव्हां में उहो ई वलवलो जज़्बो ऐं क़ौम लाइ कुझु करण जो जेको आहे जुनून तव्हां में पैदा थी वेंदो, तव्हां में हिमत पैदा थी वेंदी दोस्तो। तव्हां ॿुधी ॾिसो। दीदो दे हुम यार वो यार, दीदो दे हुम यार वो यार, कौमन में कंध केड़ो खण पो, दीदो दे हुम यार, दीदो दे हुम यार वो यार, दीदो दे हुम यार वो यार, कौमन में कंध केड़ो खण पो, दीदो दे हुम यार, दीदो दे हुम यार वो यार, दीदो दे हुम यार वो यार, कौमुन में कंध केड़ो खण पो, दीदो दे हुम यार। दोस्तो उस्ताद जलाल चांडी चयो त बाबा तॾहिं जॾहिं तव्हां सिंध लाइ कमु न कंदो, सिंध जे लाइ जाखोड़ न कंदो, सिंध जी मुश्किलातुनि खे दूर न कंदो, मारोड़नि जूं ॻाल्हियूं न ॿुधंदो, मारोड़नि जूं तकलीफ़ूं दूर न कंदो, त पोइ क़ौमनि में कीअं कंध खणी सघंदो। जॾहिं जज़्बो न हूंदो तव्हां में जहाद जो, जिदोजहद जो, क़ौम जे लाइ विढ़ण जो, हक़ वठण जो, त पोइ कंहिंखे छा मुंहुं ॾेखारींदो, कीअं कंध खणी हलंदो। दोस्तो उस्ताद जलाल चांडी ईअं बि चयो त हिन सिंधू में जेसीं ताईं पाणी आहे तेसीं ताईं मुंहिंजी बि ॻाल्हि थींदी रहंदी, वाखाण थींदी, तुंहिंजी मुंहिंजी सभिनि जी वाखाण थींदी। जॾहिं धरती ते पाणी न हूंदो, सिंधू में पाणी न हूंदो, त पोइ कंहिंजो बि नालो न रहंदो, कंहिंजो निशान न रहंदो। इहा ॻाल्हि दोस्तो उस्ताद जलाल चांडी दरिया बादशाह जी कई ऐं दरिया बादशाह जी हिफ़ाज़त लाइ कई। दोस्तो तव्हां ॻाल्हि खे सम्झो, ॿुधो। कैसी सिंधू में आए पानी, कैसी सिंधू में आए पानी, कैसी दोस्तो दरिया बादशाह असांजो जियापो आहे, सिंधू दरिया असांजो जियापो आहे ऐं हिन जे लाइ सभु दोस्त गॾिजी करे जिदोजहद कयो। दोस्तो सिंधू दरिया आहे त असीं आहियूं, सिंधू दरिया न रहंदो त असां बि न रहंदासीं। दोस्तो इन ॻाल्हि खे सोचिजो ऐं हर उन जिदोजहद में शामिल थियो जेका धरती जी बका लाइ हुजे, जेका सिंधू जे बका लाइ हुजे, सिंधू जी मालिकी लाइ हुजे। असां वारिस आहियूं दोस्तो, असां ई मालिकी कंदासीं। मां सलाम पेश कयां थो उस्ताद जलाल चांडी जी जिदोजहद खे, जे कलाम जी सूरत में, पंहिंजे फ़न जी सूरत में, पंहिंजी कला जी सूरत में सिंध में शऊर पैदा कयो। दोस्तो मां सम्झां थो हीउ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजे वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं मुंहिंजी चैनल कामरान जानी सिंधी खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। महिरबानी। अल्लाह हाफ़िज़।